गुफ्तगू कंदा बंदि करी अलगो जो आहे गुज़र केतिरा सालनि खां जेको आहे तव्हां वॼायो पिया? साईं 30-40 साल खनि थी विया वॼाईंदे। मुंहिंजो नसुल बुनियादु जेको आहे मुंहिंजा वॾा बि वॼाईंदा हुआ, मामो नानो 3 नंबर हाणे मां थो वॼायां पियो। पर असांजी का अॻियां हुकूमत में का अदालत न आहे, तॾहिं असां बसि कयूं वेठा आहियूं। हाणे कयो था महिरबानी हुकूमत करे थी त असां अॻिते तव्हांखे ॿुधाईंदासीं, ॾिसंदव ॿुधंदव। तव्हांजो जेको इहो अलगो सां शौक़ु आहे इहो मां ॾिसो आहे तव्हांजी मिसकिन ग़रीब माण्हू हाल हा आहे, हा पर हीउ इश्क अॼुकल्ह जेको आहे महांगो शौक़ु बि आहे। इन में का हुकूमत या सियाहत सकावत खात्यान जी का न न न न न न का असांखे कोन कयो, हुकूमत कयो, अदालत असांखे कोन कई आहे। इन करे त असां पोइ भॼी विया आहियूं। करना त पोइ असां अञा वाद कयूं हा, वॼायूं हा, शौक़ु सां वॼायूं हा, पर असांजी अदालत न आहे तॾहिं त असां चुप कयूं वेठा आहियूं घर पंहिंजे। वधीक हुकूमत महिरबानी सां करे थी, ॿुधंदा बि ॾिसंदा बि, पोइ असांजो जेको इंसाफ़ कनि उनजे मथां इंशाल्लाह कोशिशि कंदा। गुल मोहम्मद लाखो साहिबु अव्हांखे हीउ अलगोज़े जो शौक़ु जेको आहे कॾहिं खां ऐं किथां तव्हां हीउ हासिलु कयो? साईं हासिलु चयो नानो मुंहिंजो वॼाईंदो, मामो वॼाईंदो, उनखे 3 नंबर मां थो वॼायां, उनखे छोकिरा खे वठी वॼाईंदो वॼा। तव्हां हीउ जेको फन आहे अलगोज़ो में नापे थी वियो आहे, गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिन जा फनदार फनकार गुज़ारे विया आहिनि। साईं घणा अव्हां हीउ जेको आहे फन किथे किथे जेको आहे पेश कयो आहे? साईं वेंदे पंहिंजो खैरपुर ताईं मुंहिंजो हलियो आहे जहान, पेश कयो आहे। वेंदे हेॾे घोटकीअ ताईं, घोटकी बि वियो आहियां, सरहद ते बि वियो आहियां, हेॾे नवाज़शाह बि वियो आहियां, हिते हद जू में सॼीअ में घुमियो आहियां। तव्हां जीअं सचल ते आहे, शाह लतीफ़ ते, हा उते बि वियो आहियां, उते बि वॼायो आहे सचल सरमस्त ते। तव्हांखे हुकूमत तरफ़ां को आहे? का शइ कान मिली आहे असांजे, असांजे तरफ़ां दाद ई कोन मिलियो आहे, पोइ बसि करे वेठा आहियूं। हा